तेरे बुढ़ा एड़ा भरना बुढ़ा एड़ो भरना वो यार तुझे का दे वरो तू भर मुझे सुञाण मुझो भा अदा सरमद आहे अदा सरमद जी सुञाण सिंध धरती आहे जे हमेशा पांजे सिंध के गायो सिंध धरती के गायो तो इज्जत मिले ही उहा स्टेज आहे जिथे अहमद मुगल के सरमद जा अवार्ड भी मिलिया ऐं सरमद ते अहमद ते जेके इल्जाम लगा उन्हनि खे भी हिन स्टेज मुंहुं ॾिनो अॼु सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि करणु चाहींदुसि महिरबानी करे साईं डॉक्टर कादिर मक्ती साहब के चेयरमैन साहब के ही जेका वल्गर शायरी ऐं सिंधी ॿोली के ख़त्म कयो थो वञे ऐं वल्गर ज़बान इस्तेमालु कई पई थी वञे महिरबानी करे उन ते कुछ एक्शन कयो उन जे लाइ कुछ उथो कुछ ॻाल्हायो मुंहिंजी फील्ड में मां पंहिंजी फील्ड जी ॻाल्हि थो कयां सिंधी म्यूज़िक में जेका शायरी कई थी वञे जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया था वञनि इहा असांजे ॿोली जो नुक़सानु आहे ऐं डॉक्टर साहब खे रिक्वेस्ट कंदुसि हिन जे लाइ उथनि ऐं इन्हनि जे लाइ एक्शन खणनि ही छा ॿोली आहे मूंखां यार छिनी वियो यारी आहे मूं खार में खोती धारी आहे इहा ॿोली आहे असांजी हाणे ख़ुदा खे मञो पंहिंजी ॿोली खे नुक़सानु न पहुचायो असांजी सिंध जी ॿोली इहो न आहे सिंधी हर क़ौम जी सुञाणप उन जी ज़बान हूंदी आहे पंहिंजी ज़ुबान खे ईअं इस्तेमालु न कयो सॼी दुनिया असांखे ॾिसे थी पई जहिड़ो हाल आहे मुंहिंजे लाइ वॾो ऑनर आहे त मां हिते ईंदो आहियां ऐं को न को मैसेज ॾींदो आहियां पोइ साल मुंहिंजो पर्सनल हिकिड़ो मैसेज हुयो अल्हम्दुलिल्लाह उहो सॉल्व थियो गवर्नमेंट जे उहिदेदारनि मूंसां माज़रत कई मूंखे चयो वाकई असां जेको कुझु कयोसीं ग़लति कयोसीं ऐं इहे सभु ये सनद याफ़्ता शयूं न हुयूं ये जेके बि माण्हुनि पाण लिखियो किताबनि में इहो ग़लति हुयो उहा हीअ स्टेज हुई जिथे मूं तव्हां ॾिनी ऐं मां तव्हांजो आहियां तव्हां मुंहिंजा आहियो क़यामत ताईं तव्हां मुंहिंजा रहंदव मुंहिंजी औलाद जा रहंदव जहिड़ो हाल आहे अचो पंहिंजी सिंध खे ॻाईंदासीं पंहिंजी सिंध धरती खे ॻाईंदासीं हिन खां सवाइ ॿाहिरि न वेंदासीं